अचो अचो सऊदी अचो वॾा माल अथव कंहिंखे न ॿुधायो अचो अचो हा 4 दौर ते मथे खणी रानो तरियो वरी उते सऊदी था अचनि वरी नीचे हली अचो पैसा खाओ पियो कमायो ॿुधाइजो कंहिंखे बि न हलिया अचो बकरा वेठा अथव कराची एयरपोर्ट ते टिकेटूं कराए ॿार दला खपाए हली अचो ॾिसो मज़ो ज़िंदगी चांडियो उते पराण जी भरी बि ॾिसंदो हुयो हिते 100 रियाल खां कीअं पियो थो लोड़े हुते ॾिसो हली अचो हे ॾिसो दौर ॾिसो मज़ाक मुश्किल थोरी आहे हिते दौर ॾिसो हिते हली अचो ॿुधाइजो कंहिंखे बि न वॾो माल अथव हलिया अचो हाणे हे कीअं हिते ॾिसो न हालत हिते ॾिसो वरी हालत ॾिसो हेठियों दौर हे मथियों दौर हलिया अचो हा बसि कंहिंखे न ॿुधायो माल अथव वॾो सऊदी में वॾा पैसा अथव सभिनी खे ॿुधायो पैसा सऊदी में अचो कमायो हा